खैरपुर भरसा यूसी शादी शहीद चैमिनी दरगाह लोंग फ़कीर जे सजादा नशीन फ़कीर शेर अली ॾेथो जा तूफ़ानी दौरा। जी बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त खैरपुर भरसां यूसी शादी शहीद जे चेयरमैन ऐं दरगाह हज़रत लोंग फ़कीर जे सजादा नशीन फ़कीर शेर अली ॾेथो जा तूफ़ानी दौरा। ॻोठ आदम खान मेहराणी, ॻोठ दरिया खान लुंड, ॻोठ इमाम बख्श मेहराणी, ॻोठ सोनो खान धारे जो, ॻोठ शाहिद हुसैन मोरे जो, ॻोठ सईद खान लाखो, ॻोठ फुलन खान लुंड, ॻोठ पारू फ़कीर ओडाणो ऐं ॿियनि ॻोठनि खे पहाड़ तां लहंदड़ बरसाती पाणी तमामु घणो नुक़सानु ॾिए थो। करोड़नि रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। फ़कीर शेर अली ॾेथो। असां बरसाति मुतासिरनि सां हर वक़्तु गॾु आहियूं। घरनि ॻोठनि मां पाणी निकाल करण लाइ असां कोशिशि कयूं था। ड्रियल घरनि जा तफ़सील वरिता आहिनि। सिंध गवर्नमेंट खे तफ़सील ॾिना वेंदा ऐं सिंध गवर्नमेंट खे बेनज़ीर हाउसिंग मां घर ॾियण जी अपील कई वेंदी। फ़कीर शेर अली ॾेथो। उन मौक़े ते समाजी अॻवान आशिक़ अली मेहराणी, शहज़ादो धारे जो, रईस अली ख़ान मेहराणी ऐं ॿिया साणस गॾु हुया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।